भक्त न भक्त न मुखा मुंह न मोड़ मरी वेंदस मां टुटी पवंदस मुझी बा मां हथ कट भक्त मां तो के बे छोकरी सा गल्हाईंदे दिसंदी आया न मां बर्दाश्त ना आहियां करे सघंदी दिल चवंदी आ त मां उन जो खून पी वञा ऐं मुंहिंजो मां ॾाइण थोड़ी आहियां तव्हां ॿिन्ही जी इहा खिल मुंहिंजे हाँ वते मुंग ॾरे रही आहे। बाबन सरफराज साईं इन छोकिरे खे ॾिसी तव्हां रगो सड़ंदव पिया। इहो छोरो तव्हां खां बाज़ी खटे वेंदो। लगे तो सरफराज खान भी कम खां वियो रोज उथो पियो लामारा हणे पतंग वारा घणो करे दे ने छोरीअ ते अख अथस बाली इहो भी किस्मत आज़माए ॾिसे एड़ो पिनाई दसे इहा छोरी जो सरफराज खान मां सरू फकीर पियो सॾबो बसरा कचे हुजे जा पके ओजा फकीर त उहा बि फिरंदा था वतन पिया। हाशिम भा धेरूं त परायो धणो हूंदियूं आहिनि अॻे पोइ उन्हनि खे उथारणो त पवंदो आहे न। हाणे उहो वक़्तु अची वियो आहे त धी कुंजी जा हथ पीला कजनि। वधीक तुंहिंजी जेका सलाह। अदा वॾा तूं वॾो आहीं मुझे पी बराबर ही तू जेको फैसलो कंदे न घर में केर भी इनकार कोन कंदो। बाक़ी रही कुंज जे हथ पीले करण वारी ॻाल्हि जेकर तुंहिंजी नज़र में कोई रिश्तो आहे त ॿुधाए। अदा हाशिम अहिड़ो त को ॿियो रिश्तो मुंहिंजी नज़र में न आहे पर जेकॾहिं तोखे को एतिराज़ न हुजे त मां भेण सदोरी सां रिश्तो ॻंढणु थो चाहियां कुंज ऐं वक़्त जो। अदा हाशिम हयाती ते को भरवसो कोन्हे मां त अलाए केतिरनि बीमारियुनि में वकोड़े लाहियां जेकॾहिं मूं ते इहो एहसान कंदव त तव्हांजी महिरबानी थींदी। भेण सदोरी इन खां वधीक ॿियो कहिड़ो रिश्तो आहे। पंहिंजी न्याणी पंहिंजे ई घर में रहंदी वक़्त बि असांजो भाणेज आहे इन खां वधीक असां लाइ ॿियो कहिड़ो रिश्तो आहे। मूंखे इहा बि ख़ुशी आहे त मुंहिंजे भाइरनि मुंहिंजो संग सुञातो। इहो तव्हां भाइरनि जो एहसान मूंखे यादि रहंदो। भेण सदोरी हिकड़ी अमड़ अबे जो औलाद आहियूं भला तोखे पाण खां जुदा कीअं कंदासीं। अदी सदोरी मुबारक हुजनी। खैर मुबारक भाॼई राणी। अदा हाशिम कुंज ऐं वक़्त जवान थी विया आहिनि हिक ई घर में रहनि था अजायो माण्हू ॻाल्हियूं कंदा उन करे मां इहो रिश्तो करणु चाहियां थो। मां चाहियां थो त इहे ख़ुशी जा लाॾा हिन घर में जल्द ॻाराइजे। हा दा छो न पंहिंजा पाण में हूं ख़ुशियूं त मल्हाईंदासीं न। ओ माई कुछ होश में अचो मां खाओ या तुझी हालत ॾिठी कोन थी पुॼे न वरी को सयो ई थो थे मूंखां। ये बंद कर ताल पखाल। छा कयां मासी मां हिन दिल जे हथां मजबूर थी पई आहियां। वक़्त जी बेरुखी मूंखे तड़पाए छॾियो आहे। मन में मातम मथियो पियो आहे। निंड में ख्याल में सोच में उथण में वेहण में
हर ख्याल में बखत ही बखत आ। मां जिंदगी जे हर मोड़ ते वक्त के पाण सां गॾु थी ॾिसण चाहियां, कुंज सां गॾु न। अड़ी अमड़े मोहब्बत में त घणनि खे ई मारियल ॾिठोसीं, पर हे तो जहिड़ो हशर कंहिंजो कोन ॾिठो। तो बाहे ज़ारिया इएं असली कुसी पईयां तुंहिंजे त इन्हनि ॻाल्हि हिन बेवसीअ मूंखे मारे छॾियो। बसि अलाह भलो कंदी, बाक़ी माखो ॻाल्हि चढ़ियल। मासी इनमें मुंहिंजो त को ॾोह न आहे। मां त पंहिंजी दिलि खे हर तरह सां सम्झायां थी, पर सम्झे ई नथी। हिकु दिलि चए थी त वक़्तु मुंहिंजो न आहे, हिकु दिलि चए थी वक़्तु मुंहिंजो आहे। मां कयां त कयां छा? दिलि पलजे ई नथी। थोरो सब्र खां कम वठो। अॼु जेको टांडो कूंज जे दामन ते उछले आई आहियां, इहो बरी बभड़ थींदो, इन्हे कूंज खे साड़े छॾींदो। पर पंहिंजे ज़बान ते, पंहिंजे ख्यालनि ते, इन्हे नमूने बाज़नि ते कुझु कंट्रोल करे। मासड़ ही ततो ततो थो वञे पियो। यार चने सर तू मूंखे इहो ॿुधा, इहो सोठे खे कंहिं मारियो? मां तो ॿुधायां तोखे, मां तो तोखे ॿुधायां सोठे खे कंहिं मारियो। मां मारियो मांसि हिन नथर सां। असुल 4 गोलियूं हई मां ढस 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 ढस। फोटो जायो ई कोन, वॾियूं बोले फड़कियूं वारी चनेसर सां। इहा ख़बर ई न अथसि। और चनेसर जंगल बोलनि जूं वायूं बतार करे छॾींदो आहे। वक़्तु मुंहिंजो न, पर कुंज जे नाले थियो। मां कुंज खे वक़्त सां गॾु नथी ॾिसी सघां। मां पंहिंजो पाण खे मारे छॾींदसि, मारे छॾींदसि मां पंहिंजो पाण खे। भागी हाँ मां मारींदमि पाण खे। छो कंहिंजे लाइ मारींदीअ? उन्हे जे लाइ जेॾो हीअं अखि खणी बि तोॾे नथो ॾिसे पियो, उन्हे लाइ तूं पाण मारींदीअ? मूंखे ॾे चवां थी ॾिसां थियूं मारनि पाण खे। सो बि उन्हनि आशिकनि जे लाइ जेके थुक बि कोन था रस्ते ते उछलनि त तिरकी मरो। मां पाण खे मारींदसि जेकर वक़्त जी कूद जी मंगणी थी त। ओ मुंहिंजी अमड़े तूं सब्र करे। मां पाण ही हिननि खे सिधीअ राह ते आणियां। हो चवंदा न आहिनि त मंगियूं को न परणियूं, लिखियूं हर को परणियूं। मां तोखे बखत जो तोसां लिखियो करे ॾेखारींदसि। इहे मंगणा वेंदनि ट्रूए जे वट ते। हा बसरा कचे हुजे जा पके, मुंहिंजा फ़कीर फिरंदा था वतन पिया। तो मुंहिंजो हिकिड़ो रूप ॾिठो आहे, ॿियो रूप मुंहिंजो ॾिठो ई कोन अथई। मां उहा नांगण आहियां जो हिकिड़े ॾंग में पूरो करे छॾिया। मां कूंज खे हिकिड़ो अहिड़ो ॾंग हणंदसि जो पाणी बि न घुरंदी। बसरा कचे हुजे जा पके, मुंहिंजा फ़कीर फिरंदा था वतन पिया। वेही रहो हाणे, वेहो मरे थी पई। सो भी इश्क में तो सारी बुढ़ा जहिड़ो त असांखे बि कयो। बुढ़ी मरण त असांखे घुरिजे जो तव्हां जहिड़ी औलाद हुजे। हाँ मिस्टर सिकंदर, तव्हां हाणे डीएसपी थी विया। कबूतर इहो ॾाढो भलो थियो जो पंहिंजे ऐं हाशिम पंहिंजे भाण जे वक़्त खे गले लाथो ऐं पंहिंजी न्याणी जो संग ॾिनई। पंहिंजो रत पंहिंजो आहे बाबा।
मुंशी जीवन सुठो थियो जो पाण में ठही विया न त वॾो गंद कनि हा। ॾाढो भलो कयूं जवान छोकिरी जवान छोकिरो घर में रहंदा इन खां वधीक कहिड़ी नेकी आहे। ॾाढो भलो कयूं। कबूतर चई सच थो जेतिरा वात ओतिरियूं ॻाल्हियूं माण्हुनि ऐं खूह जा कंहिं वात बंदि कया न। मुंशी अॻे जोर में मां खूहनि जा वात बंदि कंदो हुअसि। तूं खूह जा वात बंदि कंदो आहीं? ॻाल्हि ॿुध को काब जे देह जो पुट ही छा जो खूह जा वात बंदि कंदई? हया शर्म ही कोन्हे बेशर्म माण्हू ॻाल्हि कंदो आहे उहा जेका माण्हू ॿिया बि मञनि तोखे शर्म ई कोन्हे अखियुनि में हया ई कोन अथई ॻाल्हि थो करी। अरे चरिया ॼट बद शिकिलिया तॾहिं त अञा ताईं कहिड़ो माई नथो ॾेई न। उन दौर में मायूं पाणी भरे हली वेंदियूं त पोइ मथां ढकु रखबो हो सम्झई। हूअं चाकुल वॾो अथई तेरहों मानियूं खाए थो वञे खला खोबिला। हिनखे माई नथा ॾियनि त तव्हां ई कुर्ब कयोसि नांग थो खाए छा? मूंखे ॾिनमि बाक़ी हिते अंधा था थियूं भला थी खाएव। मूंखे बि हेतिरी माई ॾिनी अथव। हा मूंखे यादि आयो बाबा नूरमद मूंखे ॿुधाईंदो। अरे इहो वॾो राज़ आहे खणी यखी न हण। हाणे खणी फाट पे ॿुधाए हिते फाटी न मरी। अरे मुंशी उन खूह जो एॾो ढकु गरो हूंदो हो जो मूंखे ॻोल्हींदा हुआ। मां तंहिं वक़्त में वॾो जवान मुड़ुसु हूंदोसि बसि हिकिड़े हथ सां खणी हीअं फिटी कंदो हुअमांसि ऐं माण्हू मूंखे पघार ते रखंदा हुई रुगो ढकु लाहे ऐं ढकु चाढ़े। हा साईं हिनखे घुराईंदा हीअ जी ढक रखंदो मुड़ुसु वही लाटू को काब दे जा पुट। अरे मुंशी मुंहिंजो पीउ वॾो जवान मुड़ुसु हूंदो हुई। हिकिड़े दफ़े बोरियुनि खाइण जी शर्त पई थिए मुंहिंजो पीउ बि खणी थो टुबको ॾेई। पोइ त जीअं ई 4 मण जी बोरी खयई त चेल भॼी पियसि बसि पोइ उते ई वीचारे दम ॾिनो अलाह जे हवाले थी वियो। अरे मुंशी उन ॾींहं खां पोइ सॼो कमु मां कंदो आहियां। जॾहिं बि ज़मीन ते हर हलंदो आहे न त उहो हर मां हलाईंदो आहियां ॾांढनि खे कोन घुराईंदा आहियूं असां। अरे हेॾे शर्म कोन थो चई खूह जा वात बंदि कंदोसि खूहनि ते ढक ॾींदोसि पोइ उन ज़माने में नालियूं साफ़ कोन कंदा बाला कोन हूंदा उहे बि तूं कंदे अहिड़ो कूड़ वञ शर्म कोन हया कोन लूसण जो नक अथई जॾो वटि ओतिरो वॾो पियो थो थिए। हे मुड़ुसु ढक बंदि कंदो खोलींदो भगल देगड़ी। अरे कबूतर बच बच कॾहिं न बाज़ जे रुख चढ़ी वई त बुझ बुझ थी वेंदे। माण्हूअ जो वज़न नाहे ॾिसबो माण्हूअ जी ज़ुबान खे वज़न ॾिबो आहे। चढ़िया सम्झ ॻाल्हि खे वञू रे इहा ॻाल्हि राज़ वारी करे छॾी मैं न हया न शर्म कोई चई थो टेकला एॾो कूड़। कांग्रेचुलेशन मिस्टर सिकंदर तव्हांजी बहितरीन कारकर्दगी ऐं सलाहियतुनि खे ॾिसंदे सरकार तव्हांजो प्रमोशन कयो आहे। सर मुंहिंजो प्रमोशन? हा सिकंदर प्रमोशन तव्हां फर्ज़शनास ऐं ईमानदार हुजण जो सबूत ॾिनो आहे। ही एज़ाज़ तव्हांखे तव्हांजी महिनतुनि कावशुनि फर्ज़शनासी ऐं वर्दीअ मथां दाग न लॻण जो चिटो सबूत ऐं नतीजो आहे। तव्हां SHO मां डायरेक्ट DSP जी रैंक ते हलिया विया आहियो। छा सर मां ऐं DSP? सर मूंखे पंहिंजे कननि ते एतबार ई नथो अचे। प्लीज़ सर दफ़ो ॿीहर चओ मां वाकई DSP थी वियो आहियां। हा मिस्टर सिकंदर तव्हां हाणे DSP थी विया आहियो। ही आहे तव्हांजो प्रमोशन लेटर ऐं एज़ाज़। थैंक यू सर। हींअर जो हींअर तव्हां मोकल कयो ठीक 10 ॾींहनि खां पोइ तव्हांखे ट्रेनिंग ते वञणो आहे। थैंक यू सर। मामी तो उन ॾींहुं चयो हुयो न त तूं मूंखे तावीज़ ॾींदीअ वक़्त खे प्यारींदमि त मूंसां ठही वेंदो। अड़ीअ मड़े कहिड़ी ॻाल्हि थी करी उहे तावीज़ मां पुसाए ज़रूर रखिया पाणीअ में पर इहो ज़ालिम कबूतर उहो पी वियो पर कबूतर खे त कोई असर न थियो। पर तूं छा थी चवण चाहीं? मामी मूंखे को हाणे अहिड़ो तावीज़ ठाहे ॾे जेको मां वक़्त खे पाणीअ में विझी पीआरियां। वक़्त ऐं कुंज जो त मंगणो थी वियो आहे न हाणे पोइ छा थींदो? मामी मां हिन मंगणीअ खे नथी मञां। वक़्तु मुंहिंजो आहे सिर्फ़ मुंहिंजो आहे।
मन में बना और हंगे तो लगे अज वनी थी वठांस हाल अहवाल पाणे थी पई फासायांस पिंजरे में काॾे वेंदो कमदार इन्हनि जी इहा खिल मुंहिंजे अंदर में वढ थी विझे। बाबल साईं मां चवां थो देरी न कयो पल्लीअ खां हुन जो संग घुरो। हा कमदार ईअं ई कबो। रईस सरफराज़ खान हलियूं था सूमर ऐं पल्लीअ ॾे पाणे कमु थी वेंदो। कमदार कहिड़ियूं थो पटियूं पढ़ाए पियो रही सघे आपा सरफराज़ खान इहो छा थो ॾिसे पियो चिताए छोरीअ खे? जी रईस ख़ैर त आहे छिरक छो थो भरे पियो? मुंहिंजो मतिलबु आहे त ईअं दिलड़ी अचे वई आहे छा छोरीअ ते? माई बसरा जेकॾहिं इहा कूंज मूंखे मिली वञे न तूं जीअं चवंदीअ मां तीअं कंदुसि। रईस मुंहिंजी बि मर्ज़ी इहा ई आहे त इहा छोरी तुंहिंजे सॻे धागे में हुजे पर जे मुंहिंजी सलाह वठे त पोइ। माई बसरा तूं हुकुम कर छा घुर्जई? रईस चवंदा न आहिनि त जेतिरो मिठाण विझो ओतिरो मिठो थिए। सो हाणे जेतिरी मिठाई बसरा जे हथ ते रखंदे ओतिरो कमु जल्द थींदी। बसरा कचे हुजे या पके मुंहिंजा फ़क़ीर फिरंदा था वधनि पिया। पोइ ॾिसो ई तमाशो त इहा सिरणी कीअं थी लाम मारो खाई अचे तुंहिंजे कदमनि में किरे। इहा छोरी तुंहिंजे ई कदमनि में हूंदी। हा इहो बसरा जो वाइदो आहे। हाणे रईस दिलि चाहे कर बस अॼु या सुभाणे सिरणी फड़को खाई बापटीअ ते चङो। हाणे मां हलां सॼणा ॿुधो आहे सूबेदार सिकंदर जी तरक़ी थी वई आहे। एसएचओ मां डायरेक्ट डीएसपी थी वियो आहे। हुजन साईं सूबेदार सिकंदर अहिड़ा कम भला कया जो तरक़ी थी वियसि। सरकार खे केरु चवे इहो फ़ैसिलो छो कयो? बाबा सरकारी मसला आहिनि जीअं वणे थी करे असांजो छा? मुजन साईं इहा ख़बर पई आहे त बहादुर वापसि थो अचे दुबई खां। बहादुर खान जे अचण सां हाजी शरीफ़ ऐं बंगुल एॾा सोड़ा थींदा जो तबाहूं करे जान छॾींदा। बहादुर सभु प्लान वठंदो हिकु मन छॾींदो हाजी शरीफ़ ऐं बंगुल खे गिलींदो। हुजन साईं अॼु त तव्हां चयो ज़मीननि घुमण लाइ त पोइ ठीकु आहे लंगर पाणी कयूं पोइ ज़मीन ते चकर करियूं था। अचो त लंगर कयूं। लोंग छा तो सोची छा ॻाल्हि आहे? रेशम सोचा थो त मिल्कियत जी हवस लालच माण्हू खे जानवर बणाए थी छॾे। तू पाण ॾिस सरफराज खान काबू खान खां मिल्कियत जी लालच में पंहिंजी ज़ाल जे मथां ज़ुल्म जा पहाड़ पियो थो किराए जेको इंतहाई हालत ऐं शर्मनाक अमल आहे। लोंग चवंदा न आहिनि त ज़हरीलो नांग ॾाढो ख़तरनाक हूंदो आहे पर मां त चवां थी त मिल्कियत वॾी ख़तरनाक आहे। नांग जो खाधल बची सघे थो पर मिल्कियत जो डंगल कॾहिं बि नथो बची सघे। रेशम मूं त ख़बर छा सोचियो आहे? मूं इहो सोचियो आहे त भले पार था हलूं। लोंग तो ही ॾाढो भलो सोचियो आहे। हा रेशम फानीअ जो जहान आहे सभु कुझु हिते छॾणो आहे। हथे खाली आया आहियूं हथे खाली वेंदासीं। ही हिर्स ही लोभ ही लालच अजाई आहे। खबरदार मुझे भक्त न भक्त न मुख मुंह न मोड़
मरी वेंदसि मां टुटी पवंदसि। मुंहिंजी बाह मां हथ कढ। वक्त मां तोखे कंहिं ॿिए छोकिरी सां ॻाल्हाईंदे ॾिसंदी आहियां न, मां बर्दाश्त न आहियां करे सघंदी। दिल चवंदी आहे त मां हुनजो खून पी वञा। ऐं मुंहिंजो मां ॾाइण थोरी ई आहियां। तव्हां ॿिन्ही जी इहा खिल मुंहिंजे हाव ते मुंग ॾरे रही आहे। बाबन सरफराज साईं, इन छोकिरे खे ॾिसी तव्हां रगो सड़ंदव पिया। इहो छोरो तव्हां खां बाज़ी खटे वेंदो। लगे तो सरफराज खान भी कम खां वियो। रोज उथो पियो लामारा हणे पतंग वारा। घणो करे दे ने छोरीअ ते अख अथस। बाली सोठे के कंहिं मारियो? मां तो ॿुधायां तोखे, मां तो तोखे ॿुधायां सोठे के कंहिं मारियो। मां मारियो मांसि हिन नथर सां। असुल 4 गोलियूं हई मां डस 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 डस। ओटो जायो ई कोन वनियो बोले फड़की वाली चनेसर सां या खबर ही न दस। और चनेसर जंगल बोलन जो वायु बताल करे छड़ीदो वक्त मुझे न पर कूंज जे नाले थियो। मां कूंज के वक्त सां गॾु नथी ॾिसी सघां। मां पंहिंजो पाण खे मारे छॾींदसि मां पंहिंजो पाण खे। पंहिंजी न्याणी पंहिंजे ई घर में रहंदी। वक्त बि असांजो भाणेज आहे। इन खां वधीक असां लाइ ॿियो कहिड़ो रिश्तो आहे? मूंखे इहा बि ख़ुशी आहे त मुंहिंजे भाइरनि मुंहिंजो संग सुञातो। इहो तव्हां भाइरनि जो एहसान मूंखे यादि रहंदो। भेण सदोरी, हिकड़ी अमड़ अबे जो औलाद आहियूं। भला तोखे पाण खां जुदा कीअं कंदासीं? अदी सदोरी मुबारक हुजनी। खैर मुबारक भाॼाई राणी। अदाश में कूंज ऐं वक्त जवान थी विया आहिनि। हिक ई घर में रहनि था। अजायो माण्हू ॻाल्हियूं कंदा। उन करे मां इहो रिश्तो करणु चाहियां थो। मां चाहियां थो त इहे ख़ुशी जा लाॾा हिन घर में जल्द ॻाराइजे। हा अदा छो न, पंहिंजा पाण में हूं ख़ुशियूं त मल्हाईंदासीं न। ओ माई कुछ होश में अचो। मां खाओ या तुझी हालत ॾिठी कोन थी पुॼे। इहो बि क़िस्मत आज़माए ॾिसे। अहिड़ो पिनाईंदसि इहा छोरी जो सरफराज खान मां सरू फ़कीर पियो सॾिबो। बसरा कचे हुजे जा पके ओजा फ़कीर त उहे बि फिरंदा था वतन पिया। हाशिम भाउ,
धीअरूं त परायो धण हूंदियूं आहिनि, अॻे पोइ उन्हनि खे उथारणो त पवंदो आहे न। हाणे उहो वक़्तु अची वियो आहे त धीउ कुंड जा हथ पीला कजनि। वधीक तुंहिंजी जेका सलाह। अदा वॾा तूं वॾो आहीं, मुंहिंजे पीउ बराबरि आहीं। तूं जेको बि फ़ैसिलो कंदे न, घर में केर बि इनकार कोन कंदो। बाक़ी रही कुंज जे हथ पीले करण वारी ॻाल्हि, जेकर तुंहिंजी नज़र में को रिश्तो आहे त ॿुधाए। अदा हाशिम, अहिड़ो त को ॿियो रिश्तो मुंहिंजी नज़र में न आहे, पर जेकॾहिं तोखे को एतिराज़ न हुजे त मां भेण सदोरी सां रिश्तो ॻंढणु थो चाहियां। गूंज ऐं वक़्त जो। अदा हाशिम, हयाती ते को भरवसो कोन्हे। मां त अलाए केतिरनि बीमारियुनि में वकोड़े लायां। जेकॾहिं मूं ते इहो एहसान कंदव त तव्हांजी महिरबानी थींदी। भेण सदोरी, इन खां वधीक ॿियो कहिड़ो रिश्तो आहे? न वरी को सयो ई थो थिए मूंखां। ये बंद कर ताल पखाल। छा कयां मासी, मां हिन दिल जे हथां मजबूर थी पई आहियां। वक़्त जी बेरुखी मूंखे तड़पाए छॾियो आहे। मन में मातम मथियो पियो आहे। निंड में, ख्याल में, सोच में, उथण में, वेहण में, हर ख्याल में बख़त ई बख़त आहे। मां ज़िंदगीअ जे हर मोड़ ते वक़्त खे पाण सां गॾु थी ॾिसण चाहियां, कुंज सां गॾु न। अड़ी अमड़े, मोहब्बत में त घणनि खे ई मारियल ॾिठोसीं, पर हे तो जहिड़ो हशर कंहिंजो कोन ॾिठो। तो बाहे ज़ारिया इएं असली कुसी पईयां तुंहिंजे त इन्हनि ॻाल्हि न बेवसीअ मूंखे मारे छॾियो। बसि अलाह भलो कंदी, बाक़ी मां ॻाल्हि चढ़ियल। मासी, इन में मुंहिंजो त को ॾोह न आहे। मां त पंहिंजी दिलि खे हर तरह सां सम्झायां थी, पर सम्झे ई नथी। हिकु दिलि चए थी त वक़्तु मुंहिंजो न आहे, हिकु दिलि चए थी वक़्तु मुंहिंजो आहे। मां कयां त कयां छा? दिलि पलजे ई नथी। थोरो सब्र खां कमु वठो। अॼु जेको टांडो कुंज जे दामन ते उछले आई आहियां, इहो बरी बभड़ थींदो, इन्हे कुंज खे साड़े छॾींदो। पर पंहिंजे ज़बान ते, पंहिंजे ख्यालनि ते, इन्हे नमूने बाज़नि ते कुझु कंट्रोल करे। मासण ही ततो ततो थो वञे पियो। यार चने सर, तूं मूंखे इहो ॿुधा, इहो